रिकॉर्डर असां पकड़ियो आहे कल शाम कोर्ट में उन्हनि ॿुधायो त असां पकड़ियो आहे। सो उनजे लाइ मुंहिंजो इहो ई चवणो हुयो त हिननि जी सिंध पुलिस कोई वॾो कारनामो न ॾेखारियो आहे, कोई उनखे पकड़ियो न आहे, पर हीअ डील जे तहत थियो आहे। ऐं इहा शइ रिकॉर्ड ते आणण जी वजह ॾिसो मां ख़ुशि आहियां इन शइ मां त हिकिड़ो जवाबदार ज़रूरु पकतो आहे ऐं ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जो इहो रोल जेको प्ले कयो आहे उनजे करे थियो आहे। पर इहा शइ रिकॉर्ड ते रखण जो हिकिड़ो मक़सदु वॾो आहे, उहो इहो आहे त हीअ जेका डील थी आहे सरदारनि ऐं जागीरदारनि सां, त उनजे तहत मूंखे को ख़तरो थी सघे थो, जेका शइ रिकॉर्ड ते थियणु तमामु ज़रूरी आहे। ऐं हीअ जेका डील थी आहे उहा इहा डील थी आहे त जागीरदार ऐं सरदार सभिनि खे इहा शइ ख़बर आहे, रिकॉर्ड ते आयल आहे त कुझु ॾींहं पहिरियां IG साहब पाण एडमिट कयो त सरदार ऐं जागीरदार फैसिलिटेट कनि था ऐं पाण बि हिन केस में छो त इहे एक्यूज़ड आहिनि, त IG साहब चयो त असां हिननि ते बिल्कुलु फैसिलिटेशन जो FIR कटींदासीं। ऐं उहे फैसिलिटेशन ॾिसो असांजो कानून चवे थो जेके प्रोक्लेम्ड ऑफेंडर्स खे फैसिलिटेट कनि त तव्हां उन्हनि ते FIR कटियो, त IG साहब त काई बि FIR न कटी आहे जागीरदारनि ऐं सरदारनि ते, उहे ॾेखारनि ऐं उन्हनि जे घरनि ते रेड कयो। पर उनखां बाद में जेका डील थी आहे उहा हिकिड़ी इहा थी आहे ऐं काफ़ी ॿियूं कुझु ॻाल्हियूं थी सघनि थियूं, तंहिंजे करे इहा शइ मूं रिकॉर्ड ते ज़रूरु तस्वीरूं हुयूं जंहिंमें सिंध जा ॿई सरदार ख़ान चांडियो ऐं बुरहान चांडियो जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सिटिंग MP आहिनि, ॾिसो कोर्ट्स खे उहे पंहिंजी जेको आहे सो ओताकूं ठाहे करे वेठा आहिनि, 300 माण्हू वठी था अचनि, उते वेही करे अंदरि चांहि था पीअनि। त अफ़सोस आहे मां हिकिड़ी न्याणी आहियां, मुंहिंजे लाइ इहो फेस करणु तमामु मुश्किल आहे त कोर्ट में इहो सभु कुझु न थियणु घुरिजे। इहो सभु कुझु ॾेखारण जो मक़सदु इहो हुयो त सिंध पुलिस पंहिंजो कहिड़ो रोल प्ले थी करे, सिंध पुलिस कहिड़ी प्रोटेक्शन थी ॾे, उन टाइम पुलिस छा पई करे जंहिं टाइम 300 माण्हुनि खे क्रॉस करे कोर्ट थी वञनि। जेकॾहिं ऑनरेबल सुप्रीम कोर्ट पंहिंजो रोल जेको प्ले करे थी, इहो जेकॾहिं प्रेशर रखंदी आई ऑनरेबल कोर्ट, त यकीन आहे त इंसाफ़ जी तक़ाज़ाऊं जेके आहिनि उहे पूरियूं थींदियूं। पर इन शइ ते ज़रूरु इंटरोगेशन थियणु घुरिजे, इन ते इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे त हीअ कहिड़ो मामलो आहे, कहिड़ी डील थी आहे, त जीअं सभु ॻाल्हियूं साम्हूं अची सघनि।